कमा अल्लाह से फरमायो दुनिया जा इंसानों तवां जी हयाती पोख वांगुर थव जिया ज़मीन में कॾहिं कणक जी पोख कॾहिं साड़ियुनि जी पोख कॾहिं वोंगन जी पोख कॾहिं कमंद जी पोख साड़ियुनि जो लाबारो थींदो कणक जी पोख कणक जो लाबारो थींदो वोंगन जी पोख वोंगन जी कटाई थींदी कमंद जी पोख फरमाई इन्नमा मसलुल हयाति दुनिया कमा अल्लाह से फरमायो दुनिया जा इंसानों तवाजी हयाती भी ने पोख वांगुर थव जिया जमीन सागी हुंदी आ पर पोख मट भी रही आ फरमाई ये ही तवाजू जगहों तवाजू जमीनों तवाजा बाग तवाजा बागीचा तवाजा बंगला तवाजू महलातों तवाजा कारखाना तवाजू फैक्ट्रियों तवाजू कारों तवाजा पेजारा सागा दरत बीठा हुंदा पर यार मट बारहबा को ज़मानो आड़ो यो जो इन्हनि जगहुनि जा मालिक ज़मीनुनि जा मालिक वारिस तव्हां असांजा वॾड़ा हुया या वीचारा आस्ते आस्ते वञी कब्रिस्ताननि खे आबाद कयूं वरी तव्हां असां मालिक वारिस बणिया वेठा आहियूं याद रखो शिकारपुर जा मुसलमानों मौत जो लाबारो रात ॾींहुं हले पियो वरी 40-50 साल खां बाद ताईं असां भी आस्ते आस्ते हलिया वेंदासीं वरी ॿी पई नंढड़नि जी पोख तैयार थिए फरमाई इन्नमा मसलुल हयाति दुनिया कमा जिया जमीन सागी हुंदी आ पर पोख मट भी रही आ अल्लाह से फरमायो ई दुनिया जो जान दुनिया जो चरखो सागो पियो हलंदो पर तव्हां मट बरबो हिकिड़ो फ़कीर दरवेश हुयो वञे पियो रस्ते सां ॾिठई त हिकिड़ो बंगलो आहे ॿाहिरों खट पई आहे मथनो विहाणो पेरनि ॾों रली वीचारो असां वांगुरु सफ़र जो थकायल सुम्ही पियो निंड अची वियसि थोरी देर खां बाद बंगले जो मालिक वॾेरो जो आयो ॾिठई त हिकिड़ो पेनू फ़कीर खट ते सुतो पियो आहे सुबह खां पकड़े रुगोल करे चई सड़े ही को मुसाफिर खानो आछा जो सॼो ॾींहुं पिनी वरी हिते सुता पिया हो तो ने दरवेश रोई करे चयो मुंहिंजा रईस मां त मुसाफिर खानो सम्झो वॾेरे चयो न बाबा ही मुसाफिर खानो न आहे ही मुंहिंजो बंगलो आहे मुंहिंजी ओताक आहे मुसाफिर खाना वनी रोडन रस्तन ते गोल तो ने दरवेश रोई करे चयो मुंहिंजा रईस भला तोखों अॻु हिन बंगले में केरु रहंदो चई बाबो भला बाबा खां अॻु में चई ॾाॾो भला ॾाॾा खां अॻु में चई पर ॾाॾो फ़कीर चयो पोइ तुंहिंजो पीउ तुंहिंजो ॾाॾो तुंहिंजो पर ॾाॾो किथे आहिनि उन्हनि खे वठी आ त मां उन्हनि खां पुछा कयां त ही बंगलो आया मुसाफिर खानो आ तो ने रईस रोई करे चयो यार उहे त सभु मरी विया केर भी जिंदा कोने को तो ने दरवेश मुस्कुराए करे चयो इन जी करे त मां चयो ही मुसाफिर खानो आ ओ मुंहिंजा वॾी राजड़ तुंहिंजो पीउ हिते कोन रहियो
तुझो डाडू हिते कोन रहो तुझो पर डाडू हिते कोन रहो मुझा रईस तू भी न बंगले में कोन रहंदे टिन ॾींहंनि खां बाद तुझो सफ़र भी अञा अॻिते आ मां भी 2 मिंट आराम करे हलियो ईंदुसि यार ही बंगलो न आई उता कना है ही सॼो जहान मुसाफ़िर खानो आ सॼो जहान मुसाफ़िर इन्हीं जे करे अल्लाह से फरमायो इल्मू अन्नमल हयातुद दुनिया लइबु व लहव ओ दुनिया जा सरदारो जा दुनिया ते तवा मस्ती पिया कयो जा दुनिया ते तवा नाज पिया कयो अल्लाह से फरमायो या दुनिया 5 शयुनि जो नालो थव लइबु व लहव फरमाई हिकड़ो दुनिया नालो आ रात जो ॿियो दुनिया नालो आ खेड जो लैब चइबो आ अहिड़ी रांदि खे जंहिंजो कुझु फ़ाइदो हुजे जीअं वॉलीबॉल क्रिकेट हॉकी खेॾिजे थी कुझु फ़ाइदो थिए थो वर्ज़िश थिए थी जान मज़बूत थिए थी मानी हज़म थिए थी लहव चइबो आ अहिड़ी रांदि खे जंहिंजो कोई फ़ाइदो न हुजे जीअं मोबाइल ते असांजा नौजवान रांदि पिया था खेॾनि वक़्त जो ज़ियान सिहत जो नुक़सान वरी असांजा कुराड़ा सॼो ॾींहुं तास पिया खेॾंदा कोई फ़ाइदो न अल्लाह से फरमायो इल्मू अन्नमल हयातुद दुनिया लइबु व लहव ओ दुनिया जे सरदारो दुनिया नालो अथव रांदि ऐं खेॾ जो वज़ीना दुनिया नालो आ सूंहं जो हर को पियो तो सूंहं जे लाइ मरे जे तो बंगलो भी सुहिणो हुजे गाड़ी भी सुहिणी हुजे घरवारी भी हसीन ऐं जमील हुजे पाण भी सुहिणो हुजा रात ॾींहुं पियो मेकअप कंदो सुम्हंदो त करंट क्रीमूं लॻाए करे पोइ सुम्हंदो त वणा फरमाई वज़ीना अल्लाह से फरमा दुनिया नालो थव सूंहं जो वतफाखुरुम बैनकुम चौथो दुनिया नालो आहे हिक ॿिए सां फ़ख्र करण जो हर को पियो तो फ़ख्र करे को बंगले ते पियो फ़ख्र करे को गाॾीअ ते पियो फ़ख्र करे को कारोबार ते पियो फ़ख्र करे को वज़ारत ऐं उहिदे ते पियो फ़ख्र करे को जमात ऐं पार्टी ते पियो फ़ख्र करे फरमाई वतफाखुरुम बैनकुम दुनिया नालो अथव हिक ॿिए सां फ़ख्र करण जो पंजो फरमाई वतकासुर फिल अमवाल वल औलाद अल्लाह से फरमायो पंजो दुनिया नालो आ एक ॿिए सां मुक़ाबिले करण जो माल में पार्टी में हर एक इंसान एक ॿिए सां मुक़ाबिलो थो करे फलाणे करोड़ जो बंगलो ठहरायो आहे मां 2 करोड़ जो बंगलो ठहराईंदुसि फलाणे साईं 50 लख जी गाॾी वरिती आहे मां 80 लख जी पराडो गाॾी वठंदुसि फलाणे जो 50 लख जो कारोबार आहे मां करोड़ जो कारोबार कंदुसि वतकासुर फिल अमवाल वल औलाद अल्लाह से फरमायो पंजो दुनिया नालो थव हिक ॿिए सां मुक़ाबिले करण जो जमात में माल में पार्टी में अल्लाह से फरमायो कमसल गैसिन आजबल कुफार नबातु ثم يهيج فتراه مصفرا ثم يكون حطاما وفي الآخرة عذاب شديد अल्लाह से फरमायो या सॼी दुनिया इहे अथव जीअं पोख हुजे ईअं थो रब मिसाल अल्लाह से फरमायो या सॼी दुनिया इहो माल या मिल्कियत या दुनिया या दौलत इहो हुस्न इहो जमाल या सूंहं
ये कारखाना, ये फैक्ट्री, ये बंगला, ये महला तो कमसल गैसिन आजबल कुफ्फार नबात सुम्मा यहीजु फतराहु मुस्फर्रा सुम्मा यकूनु हुतामा। फरमाया ईं तवजिया पोख हुंदी आ कणक जो दाणो तव्हां ज़मीन में पोखियो, टिनी खां बाद सले जी सूरत में ॿाहिरि निकितो। वो कॾहिं उत्तर जी हवा, कॾहिं ॾखिण जी हवा, कॾहिं सर्दी कॾहिं गर्मी, वो सलो लुॾी लुॾी तीलो थियो, तीले खां बाद संग थियो। वो संग जन महिल पची वेंदो आहे त कुराड़े इंसान वांगुरु कुबड़ो थी वेंदो आहे। वो हारी ऐं ज़मींदार चवंदो आहे यार वारो कयो, पोख पची वई, ॾाटा ठपरायो, वंगार करे लाबारो करे हेठि किराईंदा, सथरियूं थींदियूं, सथरियुनि खां बाद गॾा ॿधबा, गॾनि खां बाद तेरो थींदो, देरे खां बाद गाओ ॻाइबो। क़ुरान तो फरमा फजालनाहा हसीदा, गा गाण खां बाद बो जुदा अन जुदा, बो उॾामी वेंदो, अन वञी साॻो कुंद नहीं गोदामनि में पवंदो। ॿिए ॾींहं ते ज़मीन जो चक्कर लॻाईंदो, इएं पियो महसूस थींदो का अलम तगन बिल अम्स, ॼण त हिन ज़मीन में का शइ हुई कान। अल्लाह साईं फरमायो तव्हांजी हयाती भी ने कणक जे दाणे वांगुरु अथव। सुम्मा ख़लक़ना नुतफ़त अलक़, नुतफ़े जी सूरत में अमर जे पेट में आयो। सुम्मा ख़लक़ना नुतफ़त अलक़, इहो नुतफ़ो फिरी करे रत जो दिग थियो। फ़ख़लक़नल अलक़त मुज़ग़, वरी इहो रत जो दिग फिरी करे गोश्त जो लोथड़ो थियो। फ़ख़लक़नल मुज़ग़त इज़ामा, वरियो गोश्त जो लोथड़ो फिरी करे हड्डन जो पिंजरो तैयार थियो। फ़कसौनल इज़ाम लहमा, वरी हड्डन जे मथां गोश्त खे चाढ़ियो वियो। सुम्मा अंशअनाहु ख़ल्क़न आख़र, वरी इन गोश्त जे लोथड़े हड्डन जे पिंजरे में अलम नजअल लहू ऐनैन, कॾहिं तव्हां जूं अखियूं पिया बनायूं, वलिसान व शफ़तैन, कॾहिं तव्हांजा चपड़ा ऐं ज़ुबान पिया ठाहियूं। फरमाई हुवल्लज़ी युसव्विरुकुम फिल अरहाम कैफ़ यशा, अल्लाह से फरमायो तव्हांजे पीउ खे भी पतो कोन हुयो, तव्हांजे अमर खे भी पतो कोन हुयो, तव्हांजी मायरुनि जे रहमन में फी ज़ुलुमातिन सलास, टिन ऊंदाहियुनि जे अंदर पाणीअ जे मथां तव्हांजूं सुहिणियूं सुहिणियूं तस्वीरूं मां पियो ठाहियां। सुभान अल्लाह, केरु पियो ठाहे? अल्लाह। दुनिया में तव्हांखे मुसव्विर मिलंदा, दुनिया में तव्हांखे नक्काश मिलंदा, जेके दीवार जे मथां सुहिणियूं सुहिणियूं तस्वीरूं ठाहींदा, पन्ने जे मथां कपड़े जे मथां सुहिणी सुहिणी तस्वीर बनावींदा, जबलनि ऐं पत्थरनि खे चीरे करे सुहिणियूं सुहिणियूं मूर्तियूं ठाहे वेंदा। पर अल्लाह साईं फरमायो मां ख़ुदा जी पूरी दुनिया जे नक्काशनि खे, पूरी दुनिया जे मुसव्विरनि खे, पूरी दुनिया जे साइंसदाननि खे, पूरी दुनिया जे पीरनि फ़कीरनि खे चैलेंजा, ॿुधायो दुनिया में को अहिड़ो नक्काश, ॿुधायो दुनिया में को अहिड़ो मुसव्विर, ॿुधायो दुनिया में को अहिड़ो साइंसदान, ॿुधायो दुनिया में को अहिड़ो पीर फ़कीर जेको पाणीअ जे मथां सुहिणियूं तस्वीरूं ठाहे। अल्लाह साईं फरमायो मुंहिंजो शान अथव, इहो मुंहिंजो कमाल ऐं मुंहिंजी कुदरत अथव। जो अफ़रअयतुम मा तुमनून अअंतुम तख़लुक़ूनहु अम नहनुल ख़ालिक़ून, फरमाई मां रब जी कुदरत जो कमाल अथव जो पाणीअ जे मथां मायरुनि जे रहमन में टिन ऊंदाहियुनि में तव्हां जूं सुहिणियूं सुहिणियूं तस्वीरूं पियो बनायां। सुभान अल्लाह।
वरी 9 महीनन खां बाद या 10 महीनन खां बाद ही इंसान अमर जे पेट मां इन कणिक जे सले वांगुरु ॿाहिरि निकितो पोइ जीअं कणिक जो सलो पियो लुॾंदो आहे ही इंसान बि पियो लुॾे न हिन जे हथनि में ताक़त न पेरनि में ताक़त न गोॾनि में वसियत न चेल में वसियत कमज़ोर एॾो वियो जो मखी पई वए त मखी खे बि तरे कोन पियो सघे आहे हूअ बि पोख आहे हीअ बि पोख हूअ पोख थोरी वॾी थी ज़मीन सरसब्ज़ थी वई हत्ता इज़ा उख़ज़तिल अर्ज़ु ज़ुख़रुफ़हा वज़य्यनत पोख जंहिंमहिल थोरी वॾी थींदी आहे त ज़मीन सरसब्ज़ थी वेंदी आहे हाणे ज़मींदार सुबुह ऐं शाम चकर लॻाईंदो आहे पोइ हुन जूं अखियूं पियूं ठरंदियूं आहिनि उन जी दिलि पई बाग़ बहार थींदी आहे हीअ इंसान वारी पोख बि थोरी वॾी थी कॾहिं घर जे सन में बाबड़ा पियो हुजे कॾहिं घर जे सन में पंधड़ो पियो करे अबो अम्मा ॾिसनि पिया अखियूं ठरनि पियूं दिलि बाग़ बहार पई थिए हूअ पोख वॾी थी उन में तीलो आयो हीअ पोख वॾी थी हिन में जवानी ऐं ताक़त आई हूअ पोख अञा वॾी थी त साईअ मूं फिरी करे फिकी थी वई हीअ पोख बि वॾी थींदी त कारल वारनि मूं अछा वार थी विया रसूल सल्लल्लाहु एक दफ़े मलकुल मौत खां पुछा गई दादा तू ॿुधाई कोन थो इहो ओचितो थो अचे नबीअ ने रसूलनि खे त ॿुधाईंदो पर आम उम्मती खे तू नथो ॿुधाई तल मलकुल मौत अर्ज़ कयो मुंहिंजा साईं मां घणो अॻे ॿुधाए छॾींदो आहियां चई कीअं साईं फरमायो कीअं मलकुल मौत अर्ज़ कयो मुंहिंजा साईं कारल वारनि मूं अछा वार थी वञनि इहो मुंहिंजे तरफ़ों इतलाह आहे त पोख बचण वारी अथव तयारु थी वियो कननि मां ॿुधण जी ताक़त ख़तम थी वई इहो इतलाह त बाबा तयारु थी वियो अखियुनि मां नज़र ख़तम थी वई इहो मलकुल मौत जे तरफ़ों इतलाह आहे बाबा तयारु थी वियो पोख पची वई आहे हा गोॾनि में सूर पइजी वियो चेल में सूर पइजी वियो उथण वेहण खां लाचार इहो मलकुल मौत जे तरफ़ों इतलाह आहे त बाबा पोख पची वई आहे तयारु थी वियो लाबारो थियण वारो अथव सुभान अल्लाह नारे तकबीर आए हुआ भी पोख आए हीअ भी पोख हुन पोख जे मथां डाटन जो लाबारो हिन पोख जे मथां मौत जो लाबारो हुन पोख जे मथां गाओ गायो वियो बोझ जुदा अन जुदा ॿिए ॾींहं ते ज़मीन ते वियासीं त खेड़ी पई आहे ॼण त का शइ हुई कान का अलम तगन बिलम्स हिन रईस जे मथां हिन चौन जे मथां बि जंहिंमहिल मौत जो लबरो आयो ॿिए ॾींहं ते हिन जे बंगले में वेंदो कमरो आहे पर कमरे में रहण वारो सरदार कोन्हे को बेड पियो आहे पर बेड ते सुम्हण वारो साईं कोन्हे को मेंबर आहे पर मेंबर ते वेहण वारो मौलवी कोन्हे को कुर्सी आहे पर कुर्सी ते वेहण वारो यार कोन्हे को पेजारो बीठी आहे पर पेजारे खे हलाइण वारो कोन्हे को कारखानो आहे पर कारखाने जो मालिक कोन्हे को कालम तगन बिलम से फरमाई हिन जे बंगले में दुकान में गाड़ी में हिन जे ज़मीन ते वेंदो ईअं महसूस थींदो ॼण त यार जाओ ई कोन यार ताईं असांजी ज़िंदगी जंहिंते नाज़ पिया कयूं घोड़ा घोड़ा करे घर मां निकिरंदे रोई लाए छॾींदई लटा या लिबास वारी लोई दुनिया में हर को चाहे थो त मुंहिंजो नालो बुलंद थिए आया हर को चाहे थो त मुंहिंजो नालो बुलंद थिए सॼी दुनिया में मां मशहूर थी वञा
मुझो नालो रोशन थी वने सही दुनिया में तेन खे चौंदा वडेरो जमींदार सेठ साहब सरदार साहब खान साहब वजीर साहब जनरल कर्नल साहब गवर्नर साहब वजीर आला सदर शेखुल हदीस शेखुल तफसीर दुनिया में तहन जो नालो रोशन होयो पर जो मरा खां बाद हिन जो नालो मयत थियो केर भी कोन थो चवे तई मौलविया केर भी कोन थो चवे तई वडेरो आ ई सरदार आई साहब आई खाना हाणे मरा खां बाद हिन जो नालो मयत थियो मरा खां बाद हिन जो नालो जनाज़ो दुनिया में ही चाहींदो त भलो लिबास पाया काटन केटी जा कपड़ा होजन बोस्की जई बखमल जो लिबास पातल होजे पर जो मरा खां बाद काटन केटी जा कपड़ा भी केचे सां कतराया राडो घड़ी भी हिन जे बाह मौला थी वई हाणे मरा खां बाद हिन यार खे कफन वारो बाफ्ते वारो लिबास पारायो दुनिया में ही चाहे पियो त करोड़ जो बंगलो होजे वारो कयो बेड़ा बंगलो ठहरायो मार्बल घुरायो टाइल्स घुरायो शीशा लगायो वारो कयो ढकणन के घुरायो दिल में गालीचा विछायो दुनिया में त ही चाहे पियो त करोड़ जे बंगले में रहा पर अॼु मरण खां बाद हिन यार खे जेका जगह मिली आ जंहिंजो नालो क़ब्र है 9 गज कपड़े जा 3 गज जमीन जा वञी नसीब थिया हा बाबा सब तदई वात खे जियां छिके बदजे फट मथों प्या कंदा मंजद थी वई मयत खे कयो झट झट हर को चवंदो बाबा मयत खे खणो इएं कोन चवंदा वॾेरे खे खणो इएं कोन चवंदा सेठ साहब खे खणो इएं कोन चवंदा मौली साहब खे खणो मंजद थी वई मयत खे कयो झट झट जेको शौक़ मां करोड़न जो बंगलो ठाराई अरे उन बंगले में हिकिड़ो ॾींहुं भी हिन जो जनाज़ो हिन जो औलाद रखण जी लाइ तयार कोने को पी भी चए थो बाबा जल्दी कयो खणोसि औलाद भी चए थो बाबा जल्दी कयो खणोसि ॿाहिरि भी चवनि था जल्दी कयो खणोसि हाणे हिन खे हिते न रहाइबो मथां पिया कंदा मंजद थी वई मयत खे कयो झट झट पोइ सुमारे सिधो कंदई पोइ खणी हलंदई खट अदियूं अब्दुल लतीफ चए मथों वराए लट पोयों वरसो वॾींदई वाट ते इहा आहे दुनिया जंहिंते असां नाज़ पिया कयूं इहा आहे दुनिया जंहिंजे करे हिक ॿिए सां पिया विढ़ाऊं हज़रत ईसा अलैहिस्सलाम वञे पियो सफ़र ते साथी हुयसि यहूदी टिपण बाकस में 3 मानियूं अॻिते जो विया हज़रत ईसा अलैहिस्सलाम थोरो आराम कयो उन यहूदी छा कयो जो टिपण बाकस मां 2 मानियूं खाइजी हिकिड़ी मानी बंदि करे रखी छॾे हज़रत ईसा अलैहिस्सलाम उथियो साथी के चई टिपण बाकस के खोल त मानी खाऊं हुन जो टिपण बाकस के खोलियो त मानी हिकिड़ी पई हज़रत ईसा अलैहिस्सलाम फरमायो 2 मानियूं केॾे वयूं चइसि अलाए मूंखे ख़बर चइसि मूंखे ख़बर अल्लाह जा नबी कंहिंखे रुसवा न कंदा ठीकु आहे थोरो अॻिते विया हिकिड़ो हरण बीठो हुयो हज़रत ईसा अलैहिस्सलाम उन हरण के लेटाए ज़िब कयो उन जो गोश्त तैयार करे पचाए ॿिन्हिनि खाधो कुछ हड्डा बचा हज़रत ईसा अलैहिस्सलाम उन्हनि हड्डनि खे चयो कुल बिइज़्निल्लाह उथ अल्लाह जे हुक्म सां तो हरण चेरो थी पियो घुमंदो ورسولا إلى بني إسرائيل أني قد جئتكم بآية من ربكم أني أخلق لكم من الطين كهيئة الطير فأنفخ فيه فيكون طيرا بإذن الله وأبرئ
अकमह वल अबरस व उह्यिल मौता बिइज़्निल्लाह व उनब्बिउकुम बिमा ताकुलून व मा तद्दखिरून फी बुयूतिकुम इन फी ज़ालिका लआयतन लकुम इन कुंतुम मुमिनीन। सी पारो सूरत आल इमरान तो पढ़ा, कुरान तो फरमा हजरत ईसा अलैहिस्सलाम के रब यो मौजज़ो ॾिनो हो जो मोलन खे ज़िंदा कंदो हो। हजरत ईसा अलैहिस्सलाम उन पंहिंजे साथी यहूदी खे चयो, कसम थई उन रब जी ज़ात जो जंहिं हिन मुल हरण खे ज़िंदा कयो, सच ॿुधा त मानियूं ॿ कह खाधियूं। चइसि मूंखे ख़बर नाहे, मुख्य खबर है। ठीक है, थोरो अॻिते आया हिकिड़ो नाबीन हुयो मादरज़ाद हज़रत ईसा अलैहिस्सलाम उन जे अखियुनि ते जो हथ रखियो त उन नाबीन खे ॿई अखियूं मिली वयूं। वउबरिहुल अकमह वल अबरस, कुरान तो फरमा हज़रत ईसा अलैहिस्सलाम का मादरज़ाद नाबीन जे अखियुनि ते हथ जो रखंदो हो त रब उन खे अखियूं ॾेई छॾींदो हो। इहो बि हज़रत ईसा अलैहिस्सलाम जो मौजज़ो हो। उन यहूदी जो मंज़र ॾिठो, हज़रत ईसा अलैहिस्सलाम फरमायुसि, कसम थई उन रब जी ज़ात जो जंहिं हिन नाबीन खे अखियूं ॾिनियूं, सच ॿुधा त मानियूं ॿ कह खाधियूं। चइसि मूंखे ख़बर आहे, चइसि मूंखे ख़बर आहे। ठीक है, थोरो अॻिते हलिया हज़रत ईसा अलैहिस्सलाम उन खे चयो त हुतां हिकिड़ी सिरत खणी आ, कच्ची सिर खणी आहे। हज़रत ईसा अलैहिस्सलाम उन सिर जे मथां हथ जो फेरायो त सॼी सिर सोन जी थी वई। हज़रत ईसा अलैहिस्सलाम उन सिर खे टे हिसा कयो, हिकिड़ो हिसो पंहिंजी लाइ रखियई, हिकिड़ो हिसो उन यहूदी खे ॾिनई, हिकिड़ो हिसो जुदा करे रखियई त बाबा ही हिसो सोन जो उन खे मिलंदो जंहिं ॿ मानियूं खाधियूं। त उन यहूदी चयोसीं अल्लाह जी ज़ात जो कसम मानियूं मां खाधा। अंदाज़ो लगायो तो दुनिया केड़ी खराब, दुनिया मिलस तो कूड़ सच पियो ॻाल्हाए, दुनिया न मिलस तो अल्लाह जे नबी सां बि कूड़। बस हज़रत ईसा अलैहिस्सलाम फरमाइस, हाणे वो सॼो सोन तोखे आयो, तूं असां सां गॾु हलण जो नाहे, असांजी मोकिला। हज़रत ईसा अलैहिस्सलाम उन खे छॾे उतां हलियो। ये ना होते वेठो तो मथों चार चोर अची बीठा, खबरदार न ईंदे। हिकिड़े चोर तलवार हयसि मुंडी परे निकिरसि, ॿिए तलवार हयसि त बाहूं ॿई जुदा, टे तलवार हयसि त जिस्म ॿई साथियो। सोन त वियो पर ज़िंदगी बि वई। उन्हनि चोरनि सोन खयो, पाण में विराइण लॻा। विराए करे चऊं बाबा हाणे पाण ई ॿ चोर वञनि मानी वठी अचनि, भलो दाह लॻो आहे त मानी खाई करे पोइ अॻिते सफ़र कयूं। ॿ चोर विया मानी वठण जे लाइ। ॿ चोर उते सोन जे मथां वेही रहिया। जेके सोन जे मथां चोर वेठा उन्हनि पाण में मशवरो कयो त जीअं हू मानी खणी हिते पहुचनि त असां अचानक उन्हनि ते हमलो कयूं, उन्हनि खे मारियूं, सॼो सोन असांखे मिली वञे। हू वरी चोर जेके मानी वठण विया उन्हनि खे अची दिलि में बेईमानी थी, चऊं भेणा मानीअ में ज़हर था मिलायूं जीअं हू मरी वञनि, सोन सॼो असांखे मिले। सॼो मनसूबो तैयार थी वियो। उन्हनि चोरनि मानीअ में ज़हर मिलायो, खणी जो आया मानी। हिननि अचानक उन्हनि ते हमलो कयो, तलवारुनि सां उन्हनि खे क़त्ल करे विधऊं। ख़ुशीअ में जो मानी खाधऊं त मानी खाइण खां बाद उन में ज़हर मिलायल हुयो। मच्छीअ वांगुरु फतकनि पिया, फतकी उहे बि मरी विया। थोरी देर खां बाद हज़रत ईसा अलैहिस्सलाम वापसि जो मोटियो त सोन उते पियो आहे, 5 ॼणनि जा लाश पिया आहिनि। अल्लाह से फमफ़अलमू अन्नमल हयातु दुनिया लइबु व लहव। ओ दुनिया जा सरदारो, दुनिया इहा अथव,
या इते पई हूंदी हमरा अंजा लाश वञी कब्रिस्तान में पहुंचंदा हर शइ ते हिकिड़ी माई हसीन जमीन आई हिकिड़े पीर साहब साले रिश्ते जे तलाश में आ त को नेक साले मुर्स मिले पीर जो माई के ॾिठो त हुन जी दिल बेईमान थी पई चई मूंखों वधीक बुज़ुर्ग कहिड़ो मिलंदो नांग खाधा वेठा अॼु के दौर में असांजा मुस्लमान बि चवनि असांजे पोतल पीर उहो आहे जंहिंजे चौबाज़ रननि जो राज वेठो हुजे जेको तावीज़ लिखे धागा पढ़ी ॾे फीणा रखे इहो पोतल पीर आहे बाक़ी जेको 5 वक्त नमाज़ पढ़े नबी साईं जे सुन्नत जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारे 24 कलाक मस्जिद में क़ुर पियो पढ़े असांजा मुस्लमान चवंदा आहियो मिलई मुल्ला भीलन को था मुसलमान तावीज़ लिखे रहा है मारे चल को असां इलाका रोड जे पासे मारे चो तावीज़ मुसलमान वेठा वो भी और हरामी जेको मुसलमान वने दरसा वाली अनवर शाह जी दरगाह है जेको मुसलमान वने तावीज़ वठा जेला चे बाबा साईं अनवर शाह जे कब्र जो 14 चक्कर तवाफ करे जो पोथो तावीज़ जा अरे बेवकूफ तू मारे जो जो साईं अनवर शाह सा करो ये क्या ईमान पाणे ही रखो ईमान खसिया पो तावीज़ निकली अॼु असांजा चङा भला मुस्लमान आमिलनि वटि वेठा आहिनि जाली पीरनि वटि वेठा आहिनि साईं किताब त पटे ॾिस त मुंहिंजे लिखे में छा आहे शादी थींदी या कान थींदी हू निभागो पाण वांढो लॻो ही तो लॻो पुछा शादी थींदी या कान थींदी रोज़गार मिलंदो या कोन मिलंदो बीमारी छॾींदी या कान छॾींदी जिन शैतान घर में वेंदा या कोन वेंदा नबी साईं फरमायो जेको पंहिंजे तक़दीर ऐं पंहिंजी क़िस्मत पुछण जे लाइ का काहिन ऐं भोपे वटि वञे थो उलमा खां पुछी ॾिसो हदीस में अचे थो नबी साईं फरमाया 40 ॾींहं 40 रातूं न फर्ज़ी इबादत क़बूल न नफ़ली इबादत काई इबादत न जी कबूल न है नबी साईं फरमायो काहे नहीं हो भोपो कदे भी जन्नत में कोन ईंदो फरमायो इन जो खात्मो ईमान ते कोन थींदो यो काहे नहीं हो भोपो मरंदो त बेईमान थी मरंदो नबी साईं फरमाया जन्नत में तो दाखिल कोन थींदो पर जन्नत जी बूई भी नसीब न थींदस हालांकि 500 साल जे पंध तां जन्नत जी खुशबू बईंदी सुभान अल्लाह अज वायदो कहते न भोपन वट न विंदा काहिन वट न विंदा कुरान मजीद पढ़ो घर नमाज जी पाबंदी कयो हया ऐं पर्दे वाली जिंदगी गुजारो इंशाअल्लाह घर में जिन न ईंदा शैतान न ईंदा बेबरकती न थींदी क्रोध न थींदो जहिड़ो न थींदो दीनदार थींदो माण्हू सॾे करे रिश्ता पीर साहब चयो त मूंखों वधीक कहिड़ो बुज़ुर्ग मिलंदी माई चयोसि ठीकु आहे तव्हां क़बूलो पर हलो मुला वटि निकाह पढ़ाइण जे लाइ उहा माई वठी आयो उन पीर खे मुला वटि अदा मौलवी मां राति ॾींहुं दुआऊं पई घुरंदी हुयसि त मूंखे को नेक साले मुड़ुस मिले अल्लाह ताला मुंहिंजी दुआ क़बूल कई आहे ही पीर साहब मिली वियो आहे महिरबानी करे निकाह पढ़ा उन मुल्ला जो माईअ खे ॾिठो त हुनजी पंहिंजी दिलि बेईमान थी वई चई जो धागनि फीणनि ते गुज़र थई निकाह मूं सां कर सॼे वेगे जी मानी खाराईंदो साईं जनाज़े जा पैसा जुदा निकाह जा पैसा जुदा हिकिड़ो को मरंदो पाड़े में त 40 ॾींहं मानियूं पयूं मिलंदियूं टीजा जुदा जुमाणा जुदा 12 जुदा 40 जुदा निकाह मूं सां करजी कर दुनिया में मज़ो वठणो थई माईअ चयो साईं ठीकु आहे मुला तूं बि क़बूली पर पाण त ठहो हाणे साईं मुला ऐं पीर पाण में विड़ी पिया आया जज साहब वटि फ़ैसिलो तूं कर
जज जो माईअ खे ॾिठो त हुनजी पंहिंजी दिलि बेईमान थी पई। माईअ खे चई ही पीर जाली हिन जो धागनि ऐं फिरनि ते गुज़र, ही मुल्ला हिन जो पाड़े जे टुकड़नि ते गुज़र, निकाह मूंसां कर। हिकिड़ो केस आयो 50,000 ॿाहिरि 50 लख जी गाॾी में घुमाईंदो सही, किरोड़ जे बंगले में रहाईंदो सही, तुंहिंजा अंगल सभु क़बूल मां कंदुसि, तुंहिंजे नाज़नि खे बर्दाश्त करण वारो मां आहियां, हिननि में ताक़त न आहे। माई चयो साईं ठीकु आहे, तूं बि भलो थो लॻी पर पाण त ठहो। हाणे साईं टई हमरा विढ़ी पिया आया सरदार साहब वटि फ़ैसिले जे लाइ। सरदार जो माईअ खे ॾिठो त हुनजी पंहिंजी दिलि बेईमान थी पई। चई तव्हांजो छा वञे, राज मुंहिंजे जी आहे, तव्हांजो छा वञे, राज मुंहिंजे जी आहे, तंहिंजे करे निकाह मां कंदुसि। हाणे सही सभु विढ़ी पिया पाण में। माई चयो हाणे विढ़ो न फ़ैसिलो मां थी कयां, करो। चई मां डुकां थी, पोइ जेको मूंखे पुॼी वियो निकाह उन सां कंदसि। हाणे साईं माई आॾो इहे सभु मौली साहब, पीर साहब, जज साहब, सरदार साहब माईअ जे पोयां अॻियां खूह अची वियो। माईअ खूह खां टप ॾिनो, वञी परीअं भर किरी। ही सभु इश्क में मस्त वञी खूह जे विच में किरिया। माई मथों बीह करे चयो ओ मौली साहब, ओ पीर साहब, ओ जज साहब, ओ सरदार साहब, मां दुनिया हां जेका हसीन ऐं जमील औरत जी शिकिल में तव्हां वटि आयसि, जेको मुंहिंजे पोयां लॻंदो मां उनखे ईअं ॿोड़ींदसि जीअं तव्हांखे ॿोड़ियो अथव। जेको दुनिया जे पोयां पवंदो दुनिया हिनखे ईअं ॿोड़ींदी। इन जे करे मुंहिंजो सोनो अली साईं हिकु दफ़े जन्नतुल बकी जी कब्रिस्तान में आयो। वो कब्र वारनि खे खिताब करे चई या अहलल कुबूर, ओ कब्र वारो कुछ तव्हां हवाल जो, कुछ मूंखों हवाल वठो। ये हज़रत अली साईं जी करामत हुई त कब्र मां आवाज़ आयो सोना अली पर तूं हवाल दे। त मुंहिंजे सोने अली साईं फरमायो यार असांजो हवाल ही आहे अन निसा कद तज़व्वजन, यार तव्हां मरी वियो, तव्हांजे मरण खां बाद तव्हांजी ज़ालुनि ॿियनि सां शादी करे छॾी। 4 महीना 10 ॾींहं तव्हांजे सोग में गुज़ारियऊं। जॾहिं 4 महीना 10 ॾींहं पूरा थिया, पाड़े जूं मायूं आयूं, ख़ुशीअ में अचे हिनखे लटड़ा पारायूं, तुंहिंजी घरवारियुनि खे सुरमो पारायूं, ख़ुशबू लॻायूं, भला कपिड़ा पाराए सुरमो पाराए ख़ुशबू लॻाए तुंहिंजे घर मां कढी वयूं। अन निसाअकुम कद तज़व्वजन, यार तव्हांजे ज़ालुनि वञी ॿियनि सां लाऊं लधियूं। अल्लाह अकबर। अॼु हे ॿियनि घोटुनि सां ख़ुशि पियूं ज़िंदगी गुज़ारनि। व अमवालकुम कद कुसिमत, जेके तव्हां व्याज जे पैसनि सां, रिश्वत जे पैसनि सां, ठगी सां परावा हक़ खाई करे माल गॾु कया, उहे माल ॿियनि में तक़सीम थी विया। वदुवरकुम कद सुकिनत, जेके तव्हां शौक़ मां बंगला ठाराया, यार उन्हनि बंगलनि में अॼु ॿिया पिया था रहनि। असांजो हवाल इहो आहे त कब्र मां आवाज़ आयो सोना अली तो सच फरमायो आहे, पर हाणे असां खां बि हवाल वठ। हज़रत अली से फरमायो हवाल। चयूं साईं असां मरी वियासीं, मरण खां बाद असांजा माइट बेवफ़ा थी विया, ॿाहिरि बेवफ़ा थी विया, दोस्त बेवफ़ा थी विया, कंहिं बि असां सां साथ कोन ॾिनो, अकेलो असांखे क़ब्र में सुम्हारे विया, न रली ॾिनो, न विहाणो, न गादेलो, अकेलो क़ब्र जे हवाले करे विया। एॾा ज़ालिम थी विया जो लतुनि सां अची लटियूं, मथों मिटीअ जा बुक विझी, कोडर जा लपा भरे करे लतुनि सां लटे दफ़न करे वञी आराम सां सुता। क़ब्र सां ते अहिड़ा हमला कया, मथनि नो हमलो जुदा, पेरनि नो हमलो जुदा, सॼे पासे नो हमलो जुदा, खॿे पासे नो हमलो जुदा, अहिड़ा क़ब्र सां ते हमला कया जो असांजा कफ़न सड़ी विया, असांजा वार छणी विया, असांजो गोश्त ॻरी वियो, असांजा हॾा मिटी थी विया। क़ब्र असांजी का शइ कान बचाई आहे, पर वमा अनफ़क़नाहु
फकदर बहना जेके असां दुनिया में नेकियूं कयूं सी चङायूं कयूं सी अल्लाह जे नाले ते ॾिनो सी हुन जी राहत अॼु बि असांखे रूह खे मिले पई सुभान अल्लाह बाबा कब्र में कमी है नेकियूं विकास कम कान ईंदी जलसन जो गर्ज़ मक़सद इहो आहे त असां इन सफ़र जे लाइ तयारी कयूं इन सफ़र जे लाइ कम नमाज़ ईंदी रोज़ो ईंदो चङाई कमी दी पाड़े वारनि सां मिटनि माइटनि सां सुहिणे नमूने सां हलियासीं इहे चङायूं ते कमी जूं अॼु वाइदो कयो त इंशाअल्लाह पंहिंजनि सां परावनि सां सभिनीनि सां सुठे नमूने सां ज़िंदगी गुज़ारे करे पंहिंजो अॻिते जे लाइ सफ़र जी तयारी कंदासीं नबी सन फरमायो पाड़ेसरी ॿ क़िस्म जा हिकिड़ो पाड़ेसरी उहो आहे जेको मुसलमान भी आ पाड़ेसरी भी आ रिश्तेदार भी आ वॾे में वॾो हक़ हिन जो आ ॿिए नंबर ते पाड़ेसरी उहो आ जेको मुसलमान भी आ पाड़ेसरी भी आ इन जो भी हक़ आ टियों पाड़ेसरी उहो आ जो सिर्फ़ पाड़े में वेठो आ रिश्तेदार भी कोन्हे त मुसलमान भी कोन्हे को शिकारपुर जा मुसलमानो नबी साईं इन पाड़े वारे जी भी पारत कई था सुभान अल्लाह आए तव्हांजे पाड़े में माइट भी तव्हांजो न आहे रिश्तेदार भी तव्हांजो न आहे मुसलमान भी न आहे आहे गैर मुस्लिम पर तव्हांजे पाड़े में थो रहे नबी से फरमाइने जी तव्हांखे पारत हज़रत इमाम अहमद बिन हंबल रहमतुल्लाह अलैह जे पाड़े में हिकिड़ो यहूदी रहंदो हो अल्लाहु अकबर वो यहूदी पंहिंजो घर पियो विकिणे पुछा कयो बाबा घणी क़ीमत चई 2000 दीनार छो तुम्हारे घर जहिड़ो घर हुते मिले तो 1000 दीनार तू 2000 दीनार छॾा थो वठी त उन यहूदी चयो बाबा हिकिड़ो 1000 दीनार घर जी क़ीमत आहे ॿियो 1000 दीनार मुंहिंजे पाड़े में इमाम अहमद बिन हंबल जहिड़ो बुज़ुर्ग रहे थो तंहिंजे करे उन जे पाड़े जे करे 1000 रुपया मां क़ीमत वधीक लॻाई आहे इहो बि वक़्तु हुयो जो मुसलमान किथे रहंदो हो त उन शहर जी क़ीमत हूंदी जंहिं ज़मीन ते मुसलमान घुमंदो हो उन ज़मीन जी क़ीमत हूंदी हुई जंहिं जगह ते मुसलमान वेंदो उन जगह जी क़ीमत हूंदी यहूदी तो चवे मुसलमान यहूदी तो चवे त मां 1000 दीनार मथे इन जे करे थो वठां छो त मुंहिंजे पाड़े में अहमद बिन हंबल जहिड़ो बुज़ुर्ग रहे थो तंहिंजे करे 1000 दीनार मां वधीक वठंदुसि ऐं हज़रत इमाम अहमद बिन हंबल खे जो ख़बर पई त यहूदी लॾे थो हज़रत इमाम अहमद बिन हंबल वॾो कपिड़े जो वापारी हुयो वॾो ताजर हुयो वॾो माल हुयुसि रोज़ानो वॻो मटाईंदो हुयो अॼु जेको वॻो पातई ॿिए ॾींहुं ग़रीबनि खे ॾेई छॾींदो हो साल में 360 ॾींहं त हज़रत इमाम अहमद बिन हंबल जा साल जा 360 वॻा आहे कहिड़े त शिकारपुर में एॾो ज़मीदार हज़रत इमाम अहमद बिन हंबल छा कयो जो 2000 दीनार खणी वञी उन यहूदी वटि पहुतो अदा मूंखे ख़बर पई आहे त तूं मुंहिंजो पाड़ो थो छॾी महिरबानी करे मुंहिंजो पाड़ो न छॾे जेकर तोखे पैसनि जी ज़रूरत आहे मां 2000 ई नक़द तोखे हदियो थो ॾियां तोखे इमदाद थो ॾियां तूं पंहिंजे कम में ला पाड़ो मुंहिंजो न छॾे त उन यहूदी जे अखियुनि मां पाणी वही आयो हज़रत इमाम अहमद बिन हंबल जे पेरनि ते किरी पियो चइसि मूंखे कलमो पढ़ायो त मां मुसलमान थिया ओ यहूदी कलमो थो पढ़े मुसलमान थो थिए हज़रत इमाम अहमद बिन हंबल जे हथनि खे चुमी ॾेई करे चई साईं मां त सॼी ज़िंदगी तव्हांजे पाड़े में रहंदुसि पर मां पंहिंजे बचड़नि खे बि वसीयत थो कयां त अहमद बिन हंबल जो पाड़ो न छॾियो सुभान अल्लाह इहो बि दौर अॼु भाउ पाड़े में वेठो आहे शिकारपुर में होका पियो थो ॾे अलाह ॾिने खे चए थो अलाह ॾिना को ग्राहक ॻोल्हे ॾे मां भई प्लाट अध मुल ते विकिणंदुसि त भाउ जो पाड़ो छॾियां ज़मीन अध मुल ते थो मुसलमान विकिणे त ही केरु मूंखां ज़मीन वठे त जीअं हिन पाड़े खे मां छॾियां भाउ खां बेज़ार भाइरनि खां बेज़ार सौट मासा त मारो टप पाठ उहे त सभु हिक ॿिए जे मथां कात कुहाड़ा खई वेठा आहिनि
हालांकि हदीस में चे तो नबी से फरमा वल्लाहि ला युमिन वल्लाहि ला युमिन वल्लाहि ला युमिन। नबी से फरमा अल्लाह जी ज़ात जो कसम ओ मुसलमान न तो थी सके, ओ मुसलमान न तो थी सके, ओ मुसलमान न तो थी सके मल्ला यमन जारूहु बवाइकहु। मुझे साईं फरमायो जंहिंजो पाड़ेसरी उनजे मुसीबतुनि खां अमुन में न आहे इहो कॾहिं बि मुसलमान न थो थी सके। भली सॼी राति नफ़िल पढ़े, भली सॼी राति क़ुरान जी तिलावत करे, भली हर साल हज ऐं उम्र ते वञे, उनजो पाड़ेसरी उनजे मुसीबतुनि खां अमुन में न आहे। नबी से फरमायो इहो मुसलमान न थो थी सके। किथे आहे असांजी मुसलमान? असां सम्झो बसि कलमो पढ़ियोसीं सिधो जन्नत। अॼु वाइदो कयो त पाड़े वारनि सां सुहिणो हलंदासीं। नबी से तव्हां असांखे एहतराम सेखारियो आहे इंसानियत जो। अल्लाह अकबर। नबी से त काफ़िर काफ़िरानी आहे, मथो हुनजो उगाड़ो हुयो। नबी से पंहिंजे नबूवत वारी पाक चादर लाहे करे हुन न्याणी जे मथे ते रखी सावाज़ कयोसीं इन्नहा काफ़िरतुन। सही त काफ़िरानी आहे। नबी से फरमा इन्नहा बिन्तुन। आए त काफ़िरानी पर न्याणी त आहे। फरमायो जीअं फातिमा ज़ैनब रुक़ैया उम्मे कलसूम मोहम्मद जूं न्याणियूं आहिनि, हीअ काफ़िरानी बि मोहम्मद मुस्तफ़ा जी न्याणी आहे। ही काफ़िरनि सां नबी संजो सलूक हुयो। अल्लाह अकबर। हातिम ताई जी धीउ गिरफ़्तार थी पई आहे सफ़ाना। नबी साईं हुनजे रहाश जो इंतज़ाम कयो। हिकिड़ो अजीब क़िस्म जो बुलंद क़िस्म जो क़ीमती कमरो हुनजे लाइ तयारु फरमायो। हुनजे लाइ बिस्तरे जो इंतज़ाम कयूं, ॿिनि बाननि जो इंतज़ाम कयूं जेके राति में हुनजी ख़िदमत में हुयूं। 3 ॾींहंनि खां बाद नबी साईं हातिम ताई जी धीउ वटि आया। पाण फरमायो अम्मा तोखे मां मोहम्मद जे तरफ़ों का तकलीफ़ त न पहुती आहे? तो ने हातिम ताई जी धीउ जेका न मुसलमान न थी। नबी साईं खे चईं रब जी ज़ात जो कसम एतिरो बाबे जी घर में मुंहिंजो एतिराम न कयो जेको मोहम्मद मुस्तफ़ा वटि मुंहिंजो एतिराम कयो आहे। नबी साईं फरमायो अम्मा पोइ जेको तुंहिंजो मुतालबो हुजे अॼु हो मुतालबो कर। चईं मुंहिंजो मुतालबो आहे मूंखे आज़ाद कयो। नबी साईं फरमा अम्मा तूं आज़ाद आहे, अम्मा तूं आज़ाद आहे। त हूअ बि सखीअ जी धीउ नबी साईं खे चईं मुंहिंजो पीउ सखी हुयो, तंहिंजे करे उनजो असर मूं में बि आहे। मां आज़ाद हुजां मुंहिंजी क़ौम ग़ुलाम हुजे इहो मुनासिब कोन्हे को। मुंहिंजा साईं मुंहिंजी क़ौम खे बि आज़ाद कयो। फरमायो अम्मा तुंहिंजे करे तुंहिंजी क़ौम बि आज़ाद आहे। सॼी क़ौम खे नबी साईं आज़ाद कयो। उन पर फरमायो अञा तुंहिंजो मुतालबो। जैसे मूंखे पंहिंजे घर पहुचायो। नबी साईं खे भली सवारी जो इंतज़ाम कयो। अल्लाह अकबर। उन न्याणी जी लाइ भलो वॻो घुरायो वियो। हिकिड़ी भली चादर यमन जी उन जे लाइ घुराई वई। उन न्याणी जे मथे ते नबी साईं उहा चादर रखी उनखे रवानो फरमायो। हदिया सूखड़ियूं तूफ़ा ॾेई करे जंहिं महिल ॻोठ पहुती पुछा कई भाउ किथे आहे? चयो हो जंगल में तो ज़िंदगी गुज़ारे। चए थो मां पंहिंजे क़ौम खे ग़ुलाम बनायो हा, भेण खे कैदी बनायो हा, हाणे मां क़ौम खे छा मुंहुं ॾींदुसि? उते जंगल में रूपोशी वारी ज़िंदगी पियो गुज़ारे। भेण उते वई ॾाची ते ॿेठी आहे। अदी बिन हातिम जी जो नज़र पियसि त भेण खे चई ख़बरदार हेठि लहण जी तोखे इजाज़त न आहे, पर इहो ॿुधा त मोहम्मद मुस्तफ़ा जे ग़ुलामनि तुंहिंजी इज़त कई आया न? त भेण पंहिंजे भाउ खे चयो अदा ख़ुदा जी ज़ात जो कसम एतिरो भाइरनि पंहिंजे भेनरुनि जे इज़त जी हिफ़ाज़त न कई आहे जेतिरो मोहम्मद मुस्तफ़ा जे ग़ुलामनि तुंहिंजे भेण जे इज़त जी हिफ़ाज़त तूं मुसलमान छो न थी? चई मां त मुसलमान थी चुकी हाँ, दिल में कलमो पढ़ी चुकी हाँ, पर तोखे भी
भी वठण आई हाँ तया जंगल की जिंदगी छड़े दे हल मोहम्मद ते कलमो पढ़ी करे उन जो मुरीद थी यो अदी बिन हातिम आयो आ रिवायत में चे तो हातिम ताई जो पुट हुयो वडे घराने जो हुयो अना मुसलमान को न थियो हुयो जिया जो नबी से मिटायो तो नबी से उन जे इस्तिकबाल में उठी बीठा किताबन में चे तो साईं जनो ने अदी बिन हातिम के पाजे मथन जे पासे नो यार अल्लाह अकबर जन अदी बिन हातिम असन जे सोने मोहम्मद जो यो अखलाक डिठो अखिन मो पानी वही आयस नबी से के चे उबसत यदक या रसूल अल्लाह सही हथो ते कयो तमा भी तवा जे हथ ते बैयत करे हमेशा तवा जी गुलामी में जिंदगी गुजारे सुभान अल्लाह नबी से ऐसा के यो सिखा रहे हो अरवाए तो के इंशाअल्लाह तवाई ऐसा भी पंजन सा परावन सा दोस्तन सा दुश्मनन सा ई हलंदासी जी असा जो सोनो नबी हलंदो नमाज दी पाबंदी कयो अकवारन आलमन जो साथ हालात तेजी से तब्दील पिया थे रोजाना तवा बीबीसी ॿुधंदा हूंदव रोजाना बीबीसी में सवाल कंदा हम पहले अमेरिका तालिबान से मुज़ाकरात और मुसालिहत दोनों के लिए तैयार नहीं अमेरिका चेबो तो तालिबान से मुज़ाकरात तो कोन थींदा पर मुसालिहत भी न थींदी हाणे अमेरिका तो चए तो मुज़ाकरात मुसालिहत मां बिनी जे ला तैयार आहिनि वो ठहो सुभान अल्लाह पर तालिबान भी वाज़े नमूने से ऐलान करे छॾियो आहे त तोसां कॾहिं बि ठाह न आहे तुंहिंजा हथ मुसलमाननि जे खून सां रॻियल आहिनि तो असांजे क़ुरान जी बेहरमती कई आहे तुंहिंजा लाश आहे तुम अफगानिस्तान में इंशाअल्लाह वो दौर अचण वारो आहे हालात तेज़ीअ सां तब्दील पिया थियनि 27 जनवरी ते 14 लख मुसलमान कराची में गॾु थिया कायदे जमीयत जे हुकुम ते सैयद अब्दुल गफूर कासमी साहब मौलाना के चयो मौलाना सुबह को वठी हिन वक्त ताईं रात जा 10 था थियनि असां हिननि खे पाणीअ जो गिलास न पियारियो आहे असां हिननि खे चांवरनि जो कणो न खारायो आहे ही सभु बोर्ड जा सतायल बारस जा सतायल कर्ज़ खणी करे तुंहिंजे हुकुम ते हिते पहुता इंशाअल्लाह ही दीन इस्लाम जे मथां पंहिंजी जान इंशाअल्लाह नारे तकबीर सॼी दुनिया जा बेदीन इस्लाम जा दुश्मन परेशान थिया त हाणे छा थींदो अमेरिका जो मोह कारो थियो त हिननि जो पाण ई कारो थियो नारे तकबीर जमीयत उलमा इस्लाम कायदे जमीयत हजरत मौलाना फजल रहमान नारे तकबीर तव्हांखे ख़बर आहे जो कोई दोस्तो ने ॻाल्हि कई त अफगानिस्तान में अमेरिकन जी हालत इहा आहे जो हिन वक़्तु शहरनि में महदूद थी आहे ॿाहिरि निकिरण जी उन्हनि खे ज़रूरत न आहे तालिबान हुननि जा सभु रस्ता बंदि करे छॾिया आहिनि हथां खे हाणे गिदड़ खे था ॾिसनि त उन खां बि ॾिजनि छो त तालिबान गिदड़ में बारूद भरे रस्ते ते उछलायो हेॾो जो अमेरिका जी गाॾी आई गिदड़ जो ॾिठूं त 4 अमेरिकी लही आया गिदड़ खे जो परे कयूं त गिदड़ फाटी पियो हुन में बम हो हाणे जेको गिदड़ था ॾिसनि उन खां बि ॾिजनि गॾो था ॾिसनि त गॾा खां ॾिजनि था को कुतो था ॾिसनि त कुते खां ॾिजनि था अहिड़ो हुननि जे दिलि में रोग रहिजी वियो आहे सचो इस्लाम ज़िंदाबाद नारे तकबीर तारीख़ तालिबान कायदे जमीयत हजरत मौलाना फजल रहमान जमीयत उलमा इस्लाम नारे तकबीर नबी सन फरमायो अल इस्लाम यालू फरमायो इस्लाम बुलंद थींदो इस्लाम कॾहिं बि मग़लूब न थींदो इस्लाम ग़ालिब रहंदो असांजे सोने नबी जी पेशन गोई आहे नबी सन जी पेशन गोई सच्ची थींदी पाण फरमायो अहिड़ो दौर ईंदो जो का वण जे पोयां कोई यहूदी लिखियल हूंदो उहो वण बि ॻाल्हाईंदो मौली साहब हेॾे आहे मुंहिंजे पोयां अमरीकी यहूदी लिखियो वेठो आहे फ़क़ुतुल हुक़तुल करीम
अहिड़ो ज़मानो भी ईंदो जो का पत्थर जे पोयां यहूदी निकल हूंदो तो वो पत्थर भी ॻाल्हाईंदो मौलवी साहब हेॾे आ मुंहिंजे पोयां यहूदी निकियो वेठो आहे फ़क़ुतुलो क़त्ल करीस इंशाअल्लाह ओ दौर अचण वारो आहे पाकिस्तान जे धरती जो इस्लामी निज़ाम मुक़द्दर थी चुको आहे इंशाअल्लाह हिन मुल्क में क़ुरान जो कानून ईंदो ओ दौर अचण वारो आहे जीअं अंग्रेज़ हिन मुल्क मां उलमा देवबंद जी मेहनत सां ज़लील थी करे निकितो इंशाअल्लाह अंग्रेज़ जा पिठू अंग्रेज़ जा गुलाम ऐं उन जा पालियल कुत्ता भी ज़लील थी करे हिन मुल्क मां निकिरंदा शिकारपुर जा मुसलमानों वो दौर अचण वारो अथव जो इंशाअल्लाह इन्हनि स्कूलनि ऐं कॉलेजनि ऐं यूनिवर्सिटियुनि मां अंग्रेज़ जी ॿोली वेंदी हिन मुल्क में मोहम्मद मुस्तफ़ा जी ॿोली हलंदी ही मुल्क मोहम्मद मुस्तफ़ा जे गुलामनि ऐं नौकरनि जो मुल्क आहे हिन मुल्क में ॿोली हलंदी त मोहम्मद मुस्तफ़ा बस तव्हां दुआ करो ख़ुसूसन इन्हनि तालिबान जे लाइ ख़ुसूसी दुआऊं घुरंदा कयो उन्हनि तालिबान पैगाम इहो ॾिनो आहे त पाकिस्तान जे कुराड़नि खे असांजी इहा अपील आहे त रुॻो असांखे दुआ कयो बाक़ी हिन अमेरिका खे असीं पुॼण वारा पाण आहियूं इंशाअल्लाह हे ज़लील थींदा ऐं हिन मुल्क में हिन जो असर ईंदो क़ुरान जो कानून ईंदो तव्हां महिनत कयो हिम्मत कयो अॼु खां वठी पंहिंजे दोस्तनि खे मिटनि माइटनि खे पाड़े वारनि खे सभिनी खे सम्झायो त साथ हाल में असांजी जमात जो मंशूर आहे हर ज़ालिम सां बग़ावत हर ज़ालिम सां पीउ ज़ालिम हूंदो हुन सां बग़ावत कबी भाउ ज़ालिम हूंदो हुन सां बग़ावत कबी असांजी जमात जो मंशूर आहे हर मज़लूम जी हिमायत जेको भी मज़लूम हूंदो पंहिंजो परायो दोस्त दुश्मन देवबंदी बरेली शियो सुन्नी जेको भी मज़लूम हूंदो असां उन जी मदद कंदासीं बाकरी भील कोली वांगियो मज़लूम उन जी मदद कंदासीं बिला तफरीक पूरी इंसानियत जी ख़िदमत असांजो मंशूर आहे त हीअ धरती अल्लाह जी आहे हिन ते इबादत अल्लाह जी थींदी असांजो मंशूर आहे त इताअत मोहम्मद मुस्तफ़ा जी कबी असांजे मंशूर में लिखियल आहे त जेको अदना में अदना मुलाज़िम हूंदो उन जी भी सोन जे तोले जेतिरी उन जी पगार थींदी 60,000 नंढे में नंढे मुलाज़िम जी पगार थींदी असांजो मंशूर आहे त जीअं हज़रत उमर फारूक जे दौर में जीअं ॿार ॼमंदो त उन जो वज़ीफ़ो मुक़ररु थींदो हो इंशाअल्लाह जेकर आलिमनि जी हुकूमत अची वई क़ुरान वारो कानून अची वियो त जीअं बच्चो ॼमंदो त ॼमण सां उन जो वज़ीफ़ो मुक़ररु इंशाअल्लाह क़ुरान जे निज़ाम में एॾी बरकत आहे तव्हांखे ख़बर आहे अफ़गानिस्तान में जॾहिं तालिबान जी हुकूमत हुई हालांकि अफ़गानिस्तान जाबिलो इलाइक़ो आहे सॼी ज़िंदगी वीचारनि जंग में गुज़ारी आहे गुरबत ऐं मिसकीनी वारो उतां जो हाल हुयो पर हिते 15 रुपया किलो कणिक हुई त हुते 5 रुपया किलो या क़ुरान जे निज़ाम जी बरकत आहे तव्हां ईअं सां क़ुरान जे निज़ाम जी बरकत जो मज़ो चखियो ई कोन्हे को तॾहिं तव्हां ईअं सां आलमनि खां परे आहियो हिकु दफ़ो 100% आलम असेंबली में अची वञनि ऐं क़ुरान जे कानून जी असां बरकत ॾिसूं त पोइ ॾिसो त छा सभु कोशिशि कंदो अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम वाला आले इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद या अल्लाह इन्हीं जहाननि जूं भलायूं ऐं चङायूं नसीब फरमा इन्हीं जहाननि जे बुराई में तकलीफ़ुनि खां बचा हिन दुनिया मां इस्लाम सां ईमान सां एहसान कामिल सां ख़ात्मो बिलख़ैर फरमा असांजे बेदीननि खे दीनदार बना असांजे बेनमाज़िन खे निमाज़ी बना असांजे बीमारनि खे शफ़ा नसीब फरमा असांजे मरीज़नि खे सेहत नसीब फरमा असांजे बे औलादनि खे साले औलाद नसीब फरमा जिनके औलाद है पीमा जो फरमा बरदार बना जेके न्याणियुनि जे मसइले में परेशान हैं या अल्लाह उन्हनि जा मसइला आसान फरमा नेक साले रिश्ते जो इंतज़ाम फरमा इन वैस के हिदायत जो ज़रियो बना
आखिर जेडी निजात जो जरियो बना। जब दोस्त नौजवान मेहनत कर रही दीनी प्रोग्राम रखवा या अल्लाह उन्हें जे मेहनत के हिम्मत के जज्बे के ताउन के खैरात के कबूल फरमा। उन्हें जे जिंदगी में सेहत में रिज़्क़ में रोज़ी में अमल में इखलास में बरकत अता फरमा। या अल्लाह इन मुल्क में निज़ाम मुस्तफ़ा नाफिज़ फरमा। या अल्लाह इन मुल्क में निज़ाम मुस्तफ़ा नाफिज़ फरमा। आखिरत जेडी असां खे शफ़ाअत मुस्तफ़ा नसीब फरमा। जन्नत में असां खे रफ़ाक़त मुस्तफ़ा नसीब फरमा। या अल्लाह ज़िंदगी मक्के जी नसीब फरमा। ये असांजा साईं मौत मदीने जो नसीब फरमा। या अल्लाह असां खे मौत मदीने जो नसीब फरमा। असां खे अज्र शहादत जो नसीब फरमा। वसल्लल्लाहु तआला अला खैर खल्क़ी मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व अहले बैतिही अजमईन।